पीपी अॻवान सैयद ख़ुर्शीद शाह जी आज़ादी जो फ़िक्र ऐं इंतज़ारु संदसि घर भातियुनि खां बि वधीक वॾेरे मंज़ूर मेतलो खे आहे। 3 फुट 3 इंच वारो वॾेरो मंज़ूर मेतलो पीपी अॻवान सैयद ख़ुर्शीद अहमद शाह जी आज़ादीअ लाइ क़ुरान ख़्वानियूं बि करायूं आहिनि त दुआऊं बि घुरंदो रहे थो। यकीनन अवां सभु ॼाणणु चाहींदा हूंदव त आख़िरकार अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे जो सैयद ख़ुर्शीद शाह जी आज़ादीअ जो फ़िक्र संदसि घर भातियुनि खां बि वधीक नंढे कद वारे वॾेरे मंज़ूर मेतलो खे आहे। वॾेरो मंज़ूर मेतलो जेको 3 फुट 3 इंच कद सां गॾु 53 सालनि जी उमिरि जो आहे, हिन नंढे कद हुअण सबबि शादी न करण जो फ़ैसिलो कयो हो। एसी ताईं जो संदसि जी उमिरि 53 साल थी वई, पर हुन घर भातियुनि तोड़े ॻोठ वारनि जे घणे इसरार बावजूदु शादी न कई। 53 साल उमिरि आहे तव्हांजी, तव्हां अॼु ॾींहं ताईं शादी न कई, संग कोई न पियो ॾे या को ॿियो मसइलो हुयो? शादी जी बसि पहिरियों खां वठी माना वॾी कोशिशि हुई पंहिंजनि जी, मिटनि माइटनि जी, सरदारनि जी, सैदनि जी, बाबा शादी कर। पोइ उन टाइम बि असां बि हुयासीं, जवान हुयासीं, सोचो न होसीं, चओ त सॼी उमिरि ईअं ई हूंदासीं। चओ त शादीअ खे छा करे कंदासीं शादी। पोइ हेॾे मतिलबु रुझान हाणे ताईं बि न हुयो, बाक़ी हाणे शादी करणी। अच्छा, ॿिया तव्हांखे सभु छो चवंदा त शादी कयो? पंहिंजो शौक़ु तव्हांजो न हुयो? औलाद थियई, पुटु त हुजई। अच्छा जी, पाण खे शौक़ु घटि हुयो, ॿिया घणो ज़ोर ॾींदा? हा, ॿियनि खे घणो हूंदो मतिलबु। अच्छा, तव्हांखे शादी जो शौक़ु छो कोन हुयो? कद नंढो हुजण जे करे या सम्झंदा हो त हाणे घरवारी मां जेतिरी कद जी अलाए मिले अलाए न मिले? न, इहो बि न सोचियो त कॾहिं। बाक़ी बसि माना ईअं शौक़ु शादी जो हूंदो ई न, चवंदा बाबा पछाणी ईअं छा गुज़ारियऊं। अच्छा, शादीअ जो शौक़ु न हो, भला इश्क कॾहिं थियो? इश्क कॾहिं के? इहो ज़रूरी आहे, बाबा इश्क जेको जंहिं न कंदो इंसान ई न आहे न। हा, पोइ इश्क में कामयाबी थी या दगा थी वई? न, कामयाबी थी वई। अच्छा, इश्क में कामयाबी थी तॾहिं शादीअ जी ख़्वाहिश न हुई? न। ताज़ो जॾहिं पीपी अॻवान सैयद ख़ुर्शीद अहमद शाह गिरफ़्तार थियो त वॾेरो मंज़ूर मेतलो सैयद ख़ुर्शीद अहमद शाह जी एहतसाब अदालत में पेशीअ वक़्तु मिलण लाइ ईंदो हो। सैयद ख़ुर्शीद अहमद शाह सां इंतिहाई वेझो तालुक़ु हुजण करे सैयद ख़ुर्शीद शाह नंढे कद वारे वॾेरे मंज़ूर मेतलो सां हुज कंदे खेसि चयो त वॾेरा, हाणे तूं शादी कर, जेकॾहिं शादी न कंदे त पोइ तूं मूं वटि बि न अचिजांइ। राज भाग मिटनि माइटनि ओड़े पाड़े खे जवानीअ खां 53 सालनि ताईं जी उमिरि ताईं हर कंहिंखे शादीअ खां इनकार कंदड़ वॾेरो मंज़ूर मेतलो सैयद ख़ुर्शीद अहमद शाह जे आॾो हार मञी ऐं शादी करण जी हामी भरी। भला हाणे जेको ॿुधण में आयो त शादीअ जूं तयारियूं हलनि पियूं, इन जो किसो ॿुधायो, इहो कीअं संग थियो, रिश्तो कीअं मिलियो ऐं कीअं ओचितो 53 सालनि जी उमिरि में राज़ी थी वियो शादीअ लाइ? बसि इहो साईं पंहिंजो वॾो साईं ख़ुर्शीद अहमद शाह जो अरेस्ट थियो त पोइ इहो हाज़िर ते हूंदा हुआसीं, हाज़िर कार न पुसाईंदा हुआसीं। पोइ ईअं साईंअ खे बि ईअं करे अची वई, कीअं वॾेरा तोखे नौकिरी बि आहे, शादी कर, सुभाणे तोखे नौकिरी आहे, या पेंशन त कंहिंखे नसीब थिए, ऐं करणी बि तोखे पंहिंजनि मां आहे, ॿियो बि कंहिं मां न आहे करणी, ॿिए कम मां भई दुआ त मिलंदा ई। पोइ शक्तीअ सां, माना थोरो शक्तीअ सां। हा, चईं त बाबा न त पोइ पाण थो सम्झूं, मतिलबु हेॾे माॾे पोइ न अचिजांइ मथे, मारे टपजांइ न। हाणे त मां करणी पइजी वई। साईं खे चए, मां चयो साईं तव्हांजी मां छो ॻाल्हि मथे आहे, बाक़ी मां चयो थियल दुनिया खे न हुई। हाणे मां चयो माना तव्हां सभिनी खे न कई त शादी न कंदुमि, साईं ख़ुर्शीद शाह खे न करे सघियो। पोइ बसि दोस्त गॾु हुया, ॻोठ आयासीं, ॻाल्हि खणी। पोइ सभिनी पंहिंजनि चयो तोखे अचे अॻु सां 10 साल अॻु में चवंदा हुआसीं, 15-20 साल त बाबा शादी कर। तव्हांखे चवंदा 10-15 साल 20 साल अॻु त शादी कर। हाणे साॻियो करे छो न,
भाई बसि छा कयूं हाणे त मां चयो साईं जूं वाटां मथे आहिनि पोइ इहो बसि मुंहिंजो भेणी हुयो हुनखे संगत चयो जेको हुया दोस्त हुननि चयो त हाणे बसि 12 कलाकनि में तव्हांखे असां ॿुधाईंदासीं। रिश्तो खणी वियो तव्हां कंहिं ॿिए संग ॾियो असांखे? न मां त छॾ लियो ॿी संगत साथ ऐं माइट विया? कोई न पंहिंजा मुंहिंजा ॿाहिरि आहिनि। अच्छा भेनर विया पंहिंजे मारोटनि ॾे मां त पने शहर वियो बसि पोइ इहे फुनियूं आयूं मुंहिंजे दोस्तनि ॾे बाॾे त बाबा तूं इहो रिश्तो थी वियो। मुबारकनि जूं फोनियूं अची वियूं। शुक्र अलहमदुलिल्लाह मां चयो हाणे थी वियो त 53 सालनि खां पोइ पहिरियों दफ़ो जॾहिं मंगणी थी संगत फोनियूं कयूं मुबारकूं मिलियूं दिलि चयो ई पई त जेकर अॻु में कयां पोइ दिलि चए पई त इहे 10-15 साल अॻु करे शयूं आहे पोइ संग साल चए पई यार अॻे करे तोखे चवंदा हुआसीं मां हाणे आहे त कुदरत जी ॻाल्हि न। ऐं 10-15 साल अॻु शादी करे त हाणे औलाद तोखां वॾी हुजे हा? हा वॾी हुजां तोखां ई वॾी हुजे हा न? हल वॾो धकु निकिरी वियो आहे। सॼो साईं इहो धक जी ॻाल्हि न इहो सॼो जेको आहे न मालिक जो निज़ाम आहे। मालिक जो निज़ाम आहे लिखो लिखियलु न हुयो हिन में है न? वॾेरे मंज़ूर मैतले जे मिटनि माइटनि ऐं दोस्तनि ॻोठ मां ई संदसि हिकु माइटियाणीअ जो संग खेसि वठी ॾिनो ऐं हुनजी मंगणी बि थी वई। हाणे हींअर हुनजो शादीअ ते शौक़ु थी वियो आहे इंशाअल्लाह ताला असां सभिनी खे घुराए इहा ॻाल्हि कयूं त साईं ख़ुर्शीद शाह चयो आहे असांखे बाबा महिरबानी करे हिनखे शादी करायो। पोइ हीउ हली आयो असां सॼो राज घुराए ॻोठु घुराए बाबा कंहिं मां शादी करणु थो चाहियां हाणे अॻु मूंखे वॾा चवंदा रहिया मां शादी न कयमि पर हिन महिल ख़ुर्शीद शाह चयो आहे मां शादी कंदुमि। उहो चए थो न त हेॾे माॾे न अचो। हाणे मां इन जे पोइ घुराए असां सॼो राज बाग गॾिजी उता ते इहो पाण में हिसाबु कयोसीं। पोइ असांजो पुफाट हो असांजो वॾो मौली साहिबु आहे अली गुल पोइ उन चयो बाबा हाणे ॿिए हंधि जो कंहिंखे चऊं त असां पंहिंजा ॿार वेठा आहिनि वॾेरे खे छो न चऊं घर जी ॻाल्हि आहे असांजो पुफाट आहे। पोइ इन जे करे असां हाणे उन जूं मिंटां अलाह कंदो ख़ुर्शीद शाह छुटी वेंदो इंशाअल्लाह ताला असां हिन जी शादी वॾी धाम धूम सां कंदासीं। मुंहिंजो नालो अरशद अली मेतलो आहे। हीउ मुंहिंजो वॾो भाउ आहे। असलम हीउ घर जो वॾो आहे ज़मीन पंहिंजी आहे हिन जे हवाले ईंदी आहे। हीउ बि उन ज़मीन जो वॾो आहे। ओड़े पाड़े जा ईंदा आहिनि उन्हनि जो फ़ैसिलो कंदो आहे मुदा हकम कंदो आहे जंहिंजो जीअं तरीक़ो हूंदो आहे हकम कंदो आहे कंहिंसां नाइंसाफ़ी न कंदो आहे। मुंहिंजी तक़रीबन 30 साल उमिरि आहे। वॾे भाउ जी आहे 50 साल तक़रीबन उमिरि। घणा भाइर तव्हां? 5 भाइर हूंदा मुंहिंजो बि सरदार आहे। जेको बि ग़रीब गुरबो ईंदो आहे कंहिं कम लाइ बि उनजो कमु कंदो आहे। गर्मी हुजे थोरी सर्दी हुजे हर क़ौम जो माण्हू ईंदो आहे हिते ग़रीब उन सां भलो हलंदो आहे इख़लाक़ सां उनजो कमु कंदा मुदा उन ख़ाली न मोटाईंदो आहे इंशाअल्लाह। बाक़ी साईंअ जी मंगणी थियल आहे। बाक़ी हाणे इहो इंतज़ारु आहे त साईंअ जो साईं आज़ादु थिए त पोइ असांजी शादी थींदी। अधे चयो त बाबा ठीकु आहे जेको बि मूंखे ॾिए बिस्मिल्लाह क़बूल आहे। पोइ उन खां अलावा मुंहिंजी भाइटी आहे मुंहिंजो भाउ आहे वॾो पेशे मां मस्जिद में असांजी मेतलनि जी उन इहा ॻाल्हि कई त बाबा भली मुंहिंजी न्याणी वेठी आहे जेकर मुंहिंजी भाइटियूं आहिनि उतां करे त उनजी मर्ज़ी जितां वॾेरे जी मर्ज़ी आहे। पोइ हुन इहा ॻाल्हि कई बाबा मुंहिंजी बिस्मिल्लाह क़बूल सही आहे। इहो हाल अहिवाल आहे। साईंअ जे शादीअ जो प्रोग्राम ईअं आहे त साईं ख़ुर्शीद अमन शाह वटि वियो हुयो त पहिरियों मंगणी कोन ई साईं जी थियल। साईं चयसि त बाबा जेकॾहिं मंगणी करें त मूं ॾे मुंहुं मूंखे ॾेखारिजांइ न त पोइ कॾहिं मूंखे मुंहुं न ॾेखारिजांइ। साईं आयो उन ॾींहुं अचे मंगणी अचे कंहिं अचे जेको आहे सो हाणे इहो आहे त साईंअ जे इंतज़ार में आहे त साईं छुटे त पोइ जेको आहे सो माना उतां आज़ादु थिए त असां शादी कंदासीं। ॿई ॿाहिरि इंतज़ार में वेठा आहिनि। जेकॾहिं साईं नथो छुटे तंहिं हूंदे बि साईं वारा साईं जो इंतज़ारु कंदा ईअं शादी न कंदा साईं ख़ुर्शीद अमन शाह खां सवाइ। अच्छा जॾहिं शादी हाणे कंदे वॾरा उहा पंहिंजी माइटियाणी मारोट अच्छा उन जो कद ऐं तुंहिंजे कद में घणो फ़र्क़ु आहे वॾरा? फ़र्क़ु आहे घणो मिसाल तौरु उन जो घणो आहे 6 फुट 5 फुट? बराले 2 फुट खनि मथे आहे। 2 फुट मथे आहे हा। जी पोइ तव्हांजो वेड़ो घर ॻोठु हिकिड़ो ई आहे? जी हा ॻोठु हिकिड़ो ई आहे साईं। अच्छा माना पोइ उहा तव्हांजी मारोट राज़ी थी वई शादी करण जे लाइ? तव्हां खां उमिरि में घणी नंढी आहे तव्हांजी कुंवार जेका थींदी? हा उमिरि में इलाही नंढी आहे। घणी उमिरि में इलाही नंढी आहे साईं।
माना ईअं 20-25 साल हूंदसि उमिरि हा उनखे राज़ी करण जे लाइ का कोशिशि करणी पई त बाबा हे तुंहिंजे लाइ संग आहे या बसि हुन मिटी माइटी जे करे हा करे छॾी? अच्छा हाणे मारोट हुया ॿिया त न हुया न हा वञण सां बसि हा थी वई वञण सां ई हा थी वई। ॿियो वरी ॻोठ जो वॾेरो नौकिरी सरकारी इन जे करे हा थी वई। इन जे करे बराबरि पंहिंजा हुया साईं। अच्छा हा अच्छा हाणे छा मतिलबु रिश्तो तइ थी वियो आहे, मिठाई विराइजी वई आहे या अञा रस्मूं थियणियूं आहिनि? जीअं माना बेट ॾींदे दोस्त लॻाया कंढियूं वॾियूं खणी हार पाए आ मिठाइयूं खाई आ हा। वरी पोइ इहो फोन मथां फोन त असांखे न ॿुधाई असांखे न ॿुधाई। अरे बाबा फोन ते मां तव्हांखे छा ॿुधायो त मां मङणी कई आहे इहा त मुंहिंजो ग़लति आहे न। हा। जॾहिं मां चयो तव्हां हे दोस्त मुंहिंजो प्यारा आया विझी विया हार उहे तव्हां ॾिठा हूंदा हिन ते सभु कंहिं ॾिठा। वॾेरो हाणे बज़िद आहे त हू शादी तॾहिं कंदो जॾहिं पीपी अॻवान सैयद ख़ुर्शीद शाह आज़ादु थींदो। सैयद ख़ुर्शीद अहमद शाह जे नेब खां आमदनी खां वधीक असासनि वारे केस में गिरफ़्तारीअ खां पोइ संदसि ज़मानत लाइ सुप्रीम कोर्ट में अपील वारी दरख़्वास्त समाअत हेठि आहे। नंढे कद वारो वॾेरो मंज़ूर मेतलो हाणे सैयद ख़ुर्शीद अहमद शाह जी आज़ादीअ लाइ दुआऊं घुरंदे क़ुरान ख़ानियूं कराईंदो रहे थो। संदसि चवणु आहे त हू सैयद ख़ुर्शीद अहमद शाह जी आज़ादीअ खां अॻु कॾहिं बि शादी न कंदो भली केतिरो बि वक़्तु लॻी वञे। हाणे तव्हांजी पहिरियों त शादी इरादो न हुयो, 53 साल वई गुज़री वई एॾी उमिरि, जी वरी हाणे जॾहिं शादीअ जो कमु तयारु आहे त हाणे वरी इंतज़ारु आहे ख़ुर्शीद शाह जी आज़ादीअ जो। उन जी आज़ादीअ जे लाइ छा छा तव्हां कयो आहे? बसि हुन जे लाइ वधंदे असां इहे जेको आहे इहो करे था सघूं। घर में ॿार बच्चे खे नमाज़ त हर हिकु ॿार बच्चो उहो बि पढ़ंदो आहे। हा ॿार बच्चो थियो ख़तमा थिया दुआऊं थियूं तस्वीरूं थियूं असां इहा दुआ ॾेई सघूं था। दुआ हले थी साईं जी आज़ादीअ लाइ। हा दुआ हले थी। ऐं साईं ख़ुर्शीद शाह मिसाल तौर जे करे उनजी आज़ादी में कुझु ॾींहं अञा वधीक लॻी था वञनि त पोइ बि असां ॿधल आहियूं साईं त कॾहिं मूंखे कोन्हे। कीअं? बसि जेसिताईं जंहिंजे करे थियो आहे हेॾो किसो ठही आयो आहे त हुनजो इंतज़ारु त करिणो आहे न। कंहिंजे करे? साईं जे करे साईं जो इंतज़ारु करिणो आहे। अच्छा माना साईं ख़ुर्शीद शाह आज़ादु न थींदो त वॾेरे जी शादी बि न थींदी? हा साईं हा निकाह बि न थींदो। निकाह में साईं मौजूदु हूंदो। हा पोइ कोर्ट में दरख़्वास्त ॾे न वॾेरा त मुंहिंजी शादी रुकी पई आहे साईं खे आज़ादु कयो। हा बसि ईअं ई कंदासीं हाणे इंशाल्लाह ईअं ई कंदा कराईंदासीं हाणे। मतिलबु भई मुतासिर आहे न तूं साईं अंदरि आहे त तूं मुतासिर लॻो पियो आहे। इंशाल्लाह हाणे ईअं ई कराईंदासीं। हा हा ईअं ई थींदो कमु। ईअं ई थींदो। नंढे कद वारो वॾेरो मंज़ूर मेतलो न फ़क़ति सैयद ख़ुर्शीद अहमद शाह जो दादलो आहे पर वॾेरे खे चेयरमैन पीपुल्स पार्टी बि घणो भाए थो। वॾेरो मंज़ूर मेतलो बिलावल भुट्टो ज़रदारीअ खे भाणेजो सॾे थो जॾहिं त बिलावल भुट्टो वरी वॾेरे खे साईं कोठे थो। नंढे कद वारे वॾेरे मंज़ूर मेतलो जी शादीअ जो मेज़बान सैयद ख़ुर्शीद अहमद शाह जॾहिं त ख़ासि महिमान बिलावल भुट्टो हूंदो। हाणे शादीअ जो इंतज़ारु छाजो आहे बाक़ी पोइ हिते? बसि रुॻो साईं आज़ादु थिए इंतज़ारु इहो ई आहे। साईं ख़ुर्शीद शाह जी अच्छा उहो मेज़बानी उहो कंदो पाण? महिरबानी साईं कंदो। छा चयो अथई? बसि बाबा महिरबानी मां हूंदुमि कार्ड बि मां पाण छापराईंदुमि तुंहिंजो वजन वास्तो तूं सिर्फ़ु वॻो पाए अचे वेझाए। अच्छा ऐं कार्ड जेके आहिनि कंहिंजे तरफ़ां हूंदा? उहो साईं जे तरफ़ां। मेज़बान माना उहो हूंदो। ऐं पोइ हुन में बिलावल साहिबु बि ईंदो। बिलावल साहिब सां कॾहिं मुलाक़ात आहे? हा बिलावल साईं यारनि कराई आहे न। अच्छा हा पहिरियों साईं वठी लो 3 साल थी विया हा। आहिनि नई देरि राति जो वठी आयासीं मुलाक़ात थी मुलाक़ात जे लाइ। पोइ बिलावल साहिबु छा पियो चए मिलियो छा हाल अहिवाल थियो? मिलो हुन सां इलाही मुंहिंजो हाल वाल मां घणो माना टाइम वठी वियुमि। हा ईद मुबारक ॾेई मां हुनखे चयो त जेको आहे सो आप जो है हमारे भांजा हैं आप हमारे सिस्टर का बेटा है शहीद रानी के और आप हमारे पास चाय पिए। उसने कहा तो इंशाल्लाह आपको हम टाइम देंगे। पोइ हाणे उहो तव्हांखे छा कोठींदो आहे? वो बस वो कंदो आहे साईं क्या हाल है। हा मामू हा। बिलावल साहिबु तव्हांखे छा कोठींदो आहे हाणे? बस वो साईं हा परे ॿुधंदो न साईं क्या हाल है। अच्छा हा परे
पाण वञ तव्हांखे आहे त बिलावल साहिबु शादी ते ईंदो। इंशाल्लाह। वॾेरो मंज़ूर मेतलो पनुआ किल लॻ ॻोठ इलाही बख़्श मेतलो जो रहवासी ऐं ॻोठ जो चङो मुड़ुसु आहे। नंढे कद वारो वॾेरो मंज़ूर मेतलो ॻोठ जे माण्हुनि जे नंढे वॾनि मसइलनि ऐं तकरारनि जे हल लाइ फ़ैसिला बि करे थो, जॾहिं त ॿनी ॿारे जी बि सार संभाल लहे थो। असांजो ॾाढो हादी बख़्श मित्रो उहो माना वॾेरो हुयो, हुनखे वॾेरप जी पग हुई। वरी पोइ मुंहिंजो चाचो अहमद अली हुयो, उहो फोथी वियो, ॾाढो फोथी वियो। हाणे हाणे हिन टाइम में माना मां ई वॾेरो आहियां। अच्छा, तव्हां ॻोठ जा वॾेरा बि आहियो त पोइ उते जे करे ॻोठनि में सना सुका मसइला थियनि, को जहिड़ो जटो, को मोह थुलाई, पोइ फ़ैसिला बि कयो? हा, फ़ैसिला कंदा आहियूं, हल करे छॾंदा आहियूं वेठे ई। जी, कोशिशि फ़ैसिला कंदा आहियूं। कहिड़ी नोयत जा कंदा आहियो? सभु जंहिं बि मौज़ूअ जो हूंदो आहे, हा, जंहिं मौज़ूअ जो फ़ैसिलो कंदा आहियूं। पोइ राज फ़ैसिला मञे, गौर करे तव्हांजी ॻाल्हि ते? तक़रीबन गौर थींदा बि आहिनि, गौर न बि थींदा आहिनि। वॾेरे जो फ़ैसिलो अगरि न मञे राज त पोइ त वॾेरो पुलिस घुराईंदो आहे, हे हो, तव्हां बि ईअं कंदा आहियो? इहो कुदरती मां कॾहिं न कयो अॼु न ताईं। अच्छा, असां माण्हू छॾाईंदा आहियूं, माना ॿधरायो मां माण्हू कॾहिं न आहे। त ॿधाइण जो पावर त हूंदो न? हा, पावर हूंदो आहे, पर इहो वरी बसि कॾहिं बि न कयो आहे। मञींदा आहिनि राजा वारा ॻाल्हि? तक़रीबन असांजे ॻोठ जो जेको वॾेरो आहे तमामु ई सुठो ऐं बहितरीनु माण्हू आहे। ॾुखी सुखीअ में जेको बि असांखे कमुकारु पवंदो आहे त सो असां भोतार वटि हली वेंदा आहियूं ऐं असां न जी में जी कंदो आहे। कॾहिं बि असांजो जेको मसइलो मसाइल थींदो आहे त भोतार असांजे अॻ में हूंदो आहे ऐं असां उनजे चवण में हूंदा आहियूं। फ़ैसिला थी विया ओड़े पाड़े जा या मिट माइट जेके बि असांजा दोस्त आहिनि, तक़रीबन असां भोतार खां फ़ैसिला कराईंदा आहियूं ऐं जेको कमुकार बि हूंदो आहे सभु भोतार खे चवंदा आहियूं। जीअं हिन महिल हाणे इलेक्शन जे टाइम में बि अलहमदिल्ला असां भोतार जो साथ ॾिनोसीं ऐं असांजी वॾी जेको आहे भोतार मदद कई। ऐं हिन वरी जेको कोरोना वायरस हले पई उन बि भोतार असांजे ॻोठ में तमामु राशन वग़ैरह हे हो ग़रीब माण्हुनि खे वठी ॾिनो ऐं अलहमदिल्ला असांजो वॾेरो तमामु हिकिड़ो सुठो माण्हू आहे। वॾो प्रोग्राम जेको बि हूंदो आहे अवल भोतार पोइ असां, सम्झो साईं। उन खां अलावा भोतार जेको आहे असांजो तक़रीबन ईअं सम्झो मासात भाउ बि ईअं सम्झो वॾो भाउ। असांजी हर ॻाल्हि उन सां ई हूंदी आहे, हा या न, न त न, हा त हा, सम्झो। भोतार असांजो वॾो ईअं सम्झो हिकिड़ी वॾी शइ आहे असांजे लाइ। चाचा साईं असांजे ॻोठ जो वॾेरो आहे ऐं जीअं असां कुझु ग़लति कमु कंदा आहियूं त असां हुन खां डिॼंदा बि आहियूं थोरो कुझु। ऐं हीअ असांजो वॾो आहे, सॼे ॻोठ जो वॾेरो आहे। ऐं चाचो असांखे इज़त ख़र्ची ॾेई वेंदो आहे ऐं ॿियो हेॾे होॾे घुमाईंदो बि आहे। पैसा जो न मिलनि पोइ चोरीअ कढींदा आहियूं, वरी ॿुधाईंदा आहियूं त पैसा कढी आया, पोइ असां विराए हिक ॿिए खे ॾींदा आहियूं। वॾेरो मंज़ूर मेतलो नंढे कद सबबि न फ़क़ति ॻोठ ऐं तर जे माण्हुनि खे प्यारो आहे, पर जॾहिं हू इस्लामाबाद में क़ौमी असेंबली जे इजलास में महिमान थी वियो त संदसि बिलावल भुट्टो ज़रदारी आदरभाउ कयो ऐं MNAs साणसि सेल्फियूं कढायूं। असांखे माना साल खनि थियो आहे वियासीं इस्लामाबाद पार्लियामेंट में। साईं वारा भॼन साईं हुजे, असांजो चेयरमैन साहिबु हुजे, बिलावल साहिबु जेको टपंदे पने MP MNA खिलंदा वञनि पिया अॻिते, माना ॾिसंदा खिलंदा वञनि पिया अॻिते, ॾिसंदा तव्हांखे ॾिसंदा खिलंदा खिलंदा वञनि पिया त हे काॾूं अची वियो? अची वेठो आहे। हा, पोइ असांजो चेयरमैन साहिबु पंहिंजी तकलीफ़ बकलीफ़ करे हीअं माना हीअं ईंदो ईंदो ईअं परे खां मूंखे साईं ॾिठईं त वॾेरो वेठो आहे। क्या हाल है? बिलावल साहिबु चयो। हा, साईं क्या हाल है? त साईं वॾे बि कुर्सी फेरे माना उहो ॾिसे बि हर शइ। पोइ माना जेको MP MNA अचे पोइ माना चेयरमैन साहिबु बीहजी वियो हाली ॿ टे मिंट। हवालो कीअं थियो? हाल वाले कैसे हो? आप आए हमारे पास हमारी चाय पिए। बिलावल साहिबु चयो। हा, त मां बिलावल साहिबु चयो साईं आप हमारी पिए। हा, ॿुधो साईं। पोइ बिलावल साहिबु पंहिंजो हुनखे चयो बाबा वॾेरो ईंदी हिनखे चांहि पियारणी आहे। पोइ चेयरमैन साहिबु बि हलियो। पोइ माना जेके अचनि पिया MP MNA मिलनि पिया, सेल्फियूं बि कढाइनि पिया। अच्छा, पोइ माना वरी मोट ते पोइ माना सेल्फियूं बि कढाइनि पिया, मिलनि बि पिया, पुछनि बि पिया। ॾिठो त बिना बिलावल साहिबु जंहिंसां बीठो आहे माना वॾी ॻाल्हि आई आहे। हा, तव्हां कहिड़ो मुड़ुसु आहे? जी, पोइ सेल्फियूं वेल्फियूं हा, थियूं? पोइ सेल्फियूं थियूं। वाह वाह, उहो फोटू बोटू आहिनि सभु यादगिरी। जी, हा। वॾेरो मंज़ूर मेतलो
ॿारनि सां गॾु ॿार ऐं पाणनि जहिड़नि सां बि खिल भोग करण सबबि हर माण्हूअ जे निगाह जो मर्कज़ रहे थो। नंढे कद वारे वॾेरे मंज़ूर मेतलो जी शादीअ वारी तक़रीब इंतिहाई मुनफ़रिद नोयत जी हूंदी। घोट जो कद 3 फुट 3 इंच, जॾहिं त उमिरि 53 साल आहे, जॾहिं त कुंवार 20 सालनि जे उमिरि जी ऐं संदसि कद 5.5 फुट आहे। 53 साल थी वेंदे पर लॻो त जवान था सफ़ा। अल्हम्दुलिल्लाह कीअं भला को खुराक का ॻाल्हि आहे, रंग कलर था कयो वारनि खे। पाण माशाल्लाह खीर मखण जा पलोड़ो, लसन जा पलोड़ो। हाँ हा या आहे कलर बलर आहियूं शेपरनि खे। कलर मां कंदो ई न आहियां, सिर्फ़ु कलर शेपरनि खे अहिड़े कलर न आहे। हाँ कुदरती कारान वार 53 साल में फर्स्ट क्लास लॻा पिया हो। बची उमिरि घणी आहे बाक़ी? हाँ काथे बची आहे, थोरी बची। ईमान ते था हलूं। ईमान ते उमिरि त पूरी थी वई आहे। ईमान ते था हलूं जड़ी उमिरि आहे ईअं 25 खां 35 सालनि ताईं। 53 तो ख़तम उमिरि आहे। हा न बचो छा आहे, ईमान ते था हलूं असां। उहो करे वॾेरा ज़ुल्म थो। पाण 53 जो कुंवार 20 सालनि जी ज़ुल्म न आहे, ॿधी वेंदई पुलिस। न ॿधंदी, हाँ न ॿधंदी, पुलिस छा लाइ ॿधंदी? न ॿधंदई। पुलिस पाण ॿधी पई आहे। अच्छा हूअं इहो माना ग़लति न आहे, हा पाण में वेठा आहियूं, ग़लति न आहे इहो, ग़लति न आहे। शरीयत इजाज़त ॾिए थी। हा मुनफ़रिद नोयत जी हिन शादीअ में केतिरा ई सियासी अॻुवाण ऐं मुअज़्ज़िज़ीन शिरकत कंदा। वॾेरे मंज़ूर मेतलो खे हिन वक़्तु मोड़ ॿधण लाइ सिर्फ़ पीपी अॻुवाण सैयद ख़ुर्शीद अहमद शाह जे आज़ादीअ जो इंतज़ारु आहे। ख़ुर्शीद शाह जी ज़मानत ते आज़ादीअ जी सूरत में हिकु तरफ़ ख़ुर्शीद शाह जे घर ऐं कारकुननि में ख़ुशी हूंदी, त ॿिए तरफ़ उन खां बि वधीक नंढे कद वारे वॾेरे मंज़ूर मेतलो जे अङण ते ख़ुशियुनि जी बहार हूंदी ऐं शादीअ जा लाॾा बि शुरू थी वेंदा। कैमरामैन रज़ाक सोलंगी सां गॾु जान मोहम्मद महर, KTN न्यूज़, सखर।